रा न मिली दी ओयो बादशाह ओ बादशाह लई आट बादशाह लई आया को गोली दादा तू तो के लई आ मते छा तो करी हां कालो कालो खेत आहे हां केरा लई आ भाऊ जो कम थई लई आट हां अचा दो ओ बादशाह कालू खुश चंगा बोलो कालू तवा हिते खैर ता है यार बादशाह मां कौन पे गोले दिल बड़ा छुपे गोलिंदो होते इन जे कम थई भा छा सुबह काटी आयो ही कोने हूं एक बे चक्कर लगाइंदो है अज सजो दी गुजरियो तू कोन आयो दिलबर खैर आ को मसलो ही ना है अलाए छो दिल चवई कान पी काडे हेडे हेडे वणन जी बादशाह को मसलो जरूर आए जो तू असा का लिकाइंदो परेशानी आहे दादे के दाडो समझाए थम त शहर हल मां तुझो इलाज कराया मഞ്ഞई कोन तो बादशाह हुक्म कर दादे के कुले तो खणी अचा पोड़ होता है केड़ी जिद कंदो अरे यार तू तो चुप कर हां ये खिल तो सही ओ डिठो इंदो यार हेलो कालू हेलो ला मट भरजी एडो वडो अजय फुल भरी मास मते थी जादो दी तो अच्छा मते साजा वदा मन जा मन खंदा ना ही मत पर तो घड़ी समा रीड में मुझो को होना जमानो मत जिया मते जादो दी ये वडो मसलो वडो बाबू ये कौन समझंदो लगे तो मुके बादशाह के वठी छुड़ो पवंदो मन उन जी गाल मनी खेत है हल यार ॾिसो हेलो हेलो अच्छा वॾे बाबे खे वरी तेज खंघ थी वई अच्छा तू कुछ कर तुझी ॿुधंदो मसलो वॾो आहे मां चवां थो हली के डॉक्टर के ॾेखारियूं
ये तमाम बड़ो मसलो थी वने। अच मामा अच त हलूं था शहर अच हलिया दादा मामो तो तबियत सही न थी ना ना बाबा मां बिल्कुल ठीक है मुखे का भी तकलीफ का दादा तू असांखे सही ॿुधा तू असांखे टारी पतो तुंहिंजी तबियत सही न आहे दादा बस बाबा थोड़ी मामूली खंघ हुई बाबा वड़ा ये मामूली खंगी मां पंहिंजे अखियुनि सां तोखे ॾिठो आहे खंघदे तुंहिंजे हथ मां गिलास किरी पियो ऐं तूं हिनखे मामूली मसइलो थो चई बाबा असां सां शहर गॾिजी हल तुंहिंजो इलाज करायूं किथे ईअं न इहो वॾो मसइलो थी वञे भाउ वॾा सभु सही था चवनि तूं आख़िर असां शहर हली छो नथो छा मसइलो आख़िरकार भाउ वॾा अहिड़ी ॻाल्हि कान्हे ना आहे का मूंखे वॾी बीमारी जो मुंहिंजो मथो था खाओ ना आहे मूंखे शहर हलणो वञो वञी पंहिंजी कम जी कयो मां शहर कोन वेंदुसि नथो मनी दादा असांजी नथो मनी ॾिसी थो न हा हला पंहिंजी न हलो असां सां डॉक्टर ॾे हिते ई वेठो हुजे अॼु ॾींहं खां वठी मां तोसां न ॻाल्हाईंदुसि दादा न बचा अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे तूं परेशान न थी मुंहिंजा बादशाह पुट तूं परेशान न थी दादा आख़िर ॻाल्हि छा आहे शहर जो नालो था वठूं सफ़ा तपी थो वञी आख़िर मसइलो छा आहे दादा असांखे बि त ख़बर पए न इहा ॻाल्हि न पुछी त सुठो आहे दादा अॼु तोखे ॿुधाइणो पवंदो ज़रूरु अॼु तोखे ॿुधाइणो पवंदो जे ॿुधणु चाहीं थो न ॿुध अच मूंसां बादशाह पुट बादशाह जो पीउ उन्हीअ जो ॾाॾो शहर में रोज़गार लाइ आया बादशाह जे पीउ खे वॾेरे वटि रोज़ी त मिली पर हिकु हादसे में बादशाह जे पीउ हथां वॾेरे जो मौत थी पियो वॾेरे जे माण्हुनि बादशाह जे पीउ खे मारे विधो ॾाॾे खे इहा ख़बर पई त हू बादशाह ऐं हुन जे भाउ खे खणी ॻोठ ॾांहुं भॼण लॻो बादशाह खे त ॾाॾे बचाए विधो बादशाह पुट तू मुंहिंजी आख़िरी निशानी आई अल्लाह साईं तुम्हें वॾी ताक़त ॾिनी आहे मूंखे डपु थो लॻे जीअं माण्हुनि खे ख़बर पई किथे तोखे बि तुंहिंजे पीउ वांगुरु मूंखां खसे न वञनि पुट खसे न वञनि मां वाइदो थो कयां शहर हली आम माण्हुनि वांगुरु थी रहंदुसि ठीकु आहे मां तुंहिंजी ॻाल्हि मञा थो मां तोसां गॾिजी शहर हलंदुसि पर तोखे बि पंहिंजो वाइदो पूरो करणो पवंदो वॾा बाबा बादशाह वाइदो कयो आहे न त पूरो कंदो हाणे हिनखे पूरो करणो पवंदो जे पूरो न कई न मां मामो वेठो आहियां न कन पटींदोमांसि माना हिन जो मक़सदु त शहर लाइ असां तयारी कयूं न घणा ॾींहं थी विया आहिनि शहर ॾिठो ई न आहे बाबा मां भला को ॾोह कयो आहियां मूंखे बि शहर वठी हलो न हा बाबा हा तोखे बि शहर वठी हलणो आहे छो त मुंहिंजी थैली केरु खणंदो पोइ वेठा छो हलो हलो बाबा हलो न हलो
He's the villain. Rantiyo, phone मुझे क्या बता? ठीक है बॉस ख़बर आहे असांजो हिकिड़ो पुलिस जो माण्हू तव्हांजी गैंग में शामिल थी वियो। He's the villain. बॉस ऐं हू अंडर कवर आहे इन जे बारे में असांजे कंहिं बि ऑफिसर खे ख़बर न आहे ऐं उन जा साथी बि तव्हांजे टोले में शामिल थी विया। बॉस मां उमेद थो कयां मुंहिंजी मिठाई तयारु आहे। ठीक आहे ॻोल्हियूंसि था ॻोल्हियूंसि था He's the villain. थी मुंहिंजी गैंग में पुलिस वारो शामिल थी वियो आहे। अॼु जो अॼु मीटिंग घुराए तव्हां सभिनी खे व्याख्या त केरु दोस्त ऐं केरु दुश्मन आहे। ओके बॉस मां हींअर ई थो वञा। He's the villain. परे थी जिन में केवल मुझे अॻियां बीठो रेम्बो असांजे माण्हुनि खे बॉस जा माण्हू कुत्ते वांगुरु ॻोल्हे ॻोल्हे था मारनि। इन मसइले जो हल ॻोल्हे रेम्बो। साईं सी कंपनी वारा असांजे माण्हुनि खे मारनि था छो जो उन्हनि वटि वांटेड आहे। वांटेड? यू वांटेड वरी केरु आहे? हू ज़िलज़िलो आहे, तूफ़ान आहे ऐं रॉकेट आहे। अरे केरु आहे वो? हीरा हिकु सलाह ॾे। सलाह? ॾे सलाह कहिड़ी थोड़ी? असां वटि हिकु माण्हू आहे जेको हुन वांटेड सां मिलाईंदो। घुराइसि उन खे। इन लाइ त साईं मूं हुनखे पहिरियां हिते घुराए छॾियो आहे। बिला एॾी घड़ी छो कई अथई, छो घुरायो अथई? बिल्लू तूं इहो वांटेड किथे मिलंदो? चारे हिते मिलंदो थोड़े होॾे हलणो पवंदो। बिला सही त चए थो, हल त हलूं था, मिली वेंदो। जागड़ा तो पहुंचो। बिल्लू काॾे हो? साईं पीरा बिल्लू हिते ई हूंदो। अरे रेम्बो ए बिल्लो असांखे किथे फसाए त कोन वियो? बिल्ला साईं हीअ मां बिल्लू खे ॾिसी अचां थो। बिल्ला
ताईं वांटेड कोन्हे आयो मरी वियासीं मानो त तव्हां मूंखे हिते धोखे सां घुरायो आहे तव्हां छा था सम्झो त तव्हां मूंखे ईअं मारे वेंदो अॼु असां तव्हांखे मज़ो चखाईंदासीं अचो अञा ताईं वांटेड छो न पहुतो आहे ॾाढो इंतज़ारु करायो अथसि ख़ैर ॾिसूं था हिनखे ॻोल्हियूं था तव्हां हिते मूंखे घुराए पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे असां तोखे हिते केॾी महिल घुरायो आहे त पोइ मूंखे हिते घुरायो कीअं ॿुधायो छो नथा भाऊ जे घुराया थी वरी उन्हनि खां पुछ असां कोन घुरायो अथऊं त पोइ असांखे हिते कंहिं घुरायो आहे वांटेड इहो इहो ई अथई वांटेड इहो वा ॾाढो माराई थो मां त चवां थो पाण में ॿई गॾिजी इन सां ठा कयूं हाँ यही ॻाल्हि पोइ ठीकु आहे अच्छा तेरा बात गाल है तो सही पर ना पेड़ गाल है तो ये छटा के हो ये लगते हो ओके यार तो मुझे गाल वो तो मां गाल है मां ओ ना ओ चाचा वांटे तो मामा जेको पे बाप तो मां के घणो समझायो हे नथा समझन अगे फिर विलन के पास नहीं तो विलन के समझ ना आई तो प्यार सा कुछ ठा जो गाली कोई मां विलन के मिंत गया तू कुछ हाव रहा मरी कमाई खन को ठीकु आहे ॻाल्हायो छा ॻाल्हाइणो अथव ते रखन हाणे हिन जी मर्ज़ी आहे जेको वणंदी ॻाल्हि ॻाल्हाए साणियूं छा कयो अदा ओ भा जिते बि तव्हां वेंदो मूंखे पाण सां गॾु वठी हलंदो मंज़ूर अथव बस इहो शर्त असां चाहियूं था न उहो असां सां गॾु ई हुजे टेंशन न कर वांटे चाचा घर पहुंच मां खयो जाए पोया छा चाड़े के चई अरे मुझे मतलब है भाऊ माफ कर जा एक उम्र रहूं न मेरी ठीकु आहे चो हथ मिलायो
ब्या भाऊ भी धक को लगी हेलो अचो हेलो अचो सर मुझे भाई ऑपरेशन करो आज बाबा छोड़ा तो ना कर तुम ऑपरेशन जेतरा पैसा लगा कर सर पैसा जेके हुआ मां ताके देई छरिया ॿिया पैसा मूंखे किथां आणिया बाबा उन सिलसिले में असां छा था करे सघूं पैसा तो तूं ही कर कंदे तूं हाज़िर कर पैसा गॾु तुंहिंजे भाउ जो ऑपरेशन थींदो सर प्लीज मुझे मदद कयो मुझे मजबूरियां खे समझो बाबा इन सिलसिले में असां वधीक कुझु नथा करे सघूं पैसा तूं गॾु कर हाज़िर ज़रूरु तुंहिंजे भाउ जो ऑपरेशन थींदो वाहे मुझे ॾाढो आहे मां हिन खे अस्पताल इलाज करण जे लाइ आहियां तव्हां इलाज कयो बाबा हिते इलाज ईअं कोन थींदो आया मां सभु खां पहिरियों पर्ची कटाए आयो पर्ची कटाए अचो उन खां पोइ इलाज थींदो आहे ईअं कोन थींदो बसि ईअं भाषा ही कहिड़ी अस्पताल आहे पहिरियां पर्ची कटरायो पोइ इलाज थींदो भली मरीज़ मरी वञे वाह जी अस्पताल में भाषा वठी आयो ज़ुल्म कयो अथई अरे ज़ुल्म कयो अथई मूंसां दादा तूं घबराए न हितां जो कानून ई आहे मां भला छा कयां मां पर्ची कटराए थो अचां अरे असांखे त ॿुधा असां किथे वेहूं ओके वेहारी हलिया दादा हलिया दुख सां मारे थो यार तव्हांखे सदा इन खां मां कोन चङो घबराए कहिड़ी क़िस्म जा डॉक्टर पर्ची कटायो दादा बाबा हाणे तव्हां हिते वेहो हा त मां भला पर्ची कटराए अचां हाँ बाबा जल्दी वञ जल्दी मोटी आ बाबा पर्ची कटराए हीअं वियुसि हीअं आयुसि ठीकु आहे दादा ठीक है बाबा घबराइजा न तू वञ अलाह भली कंदो बाबा बुख जी वाला बाबा बाबा तू मूंखे ज़ोर ॾे कालू जी बाबा वाला बाबा ईअं लॻी आहे ॾाढी किथे वरी खंघि शुरू न थी वञे मूंखे पाणी पाणी खपे बाबा बाबा विस हीअं बॉस गद्दार जी खबर पहुंची वई बस ख़बर पइजी वई त उहो गद्दार केरु आहे जेको तव्हांखे मारण लाइ आयो तुंहिंजे टिके ऐं तुंहिंजे अकुल तो सदके वार तुंहिंजी चाचूसी नालो ॿुधायो उन गद्दार जो बस सॼी डिटेल फोटो फिल्म में आहे गंजा हिन में तस्वीर वारो त सफ़ा तो जहिड़ो आहे बॉस फोटो तो भले मूं जहिड़ो हुजे पर हुनजो नालो एड्रेस त ॿी आहे मां हुनखे सुञाणा थो बॉस इहो वांटेड सां गॾु हूंदो आहे ऐं वांटेड खे इन जी त सपोर्ट आहे उहा मारियो मुल्क संवारियो कमीना मारियो बोस बचायो वञी हिनखे टंगूं बि भञोसि बाहूं बि भञोसि बॉस पोइ मां वञा नको अकू जी बॉस वञ ॿ टे नवां छोकिरा वठी छोरे जूं टंगूं बाहूं भञी मूं वटि खणी अच बच्चा हाणे ई खणी थो अचां
तू ॿुधाए तूं केरु आहे? दोस्त मां ॻोठां आयो आहियां ऐं ॾाॾे जो शहर में इलाज कराइण आयो आहियां। मुझी जिंदगी बचाए मुझे वॾो एहसान थियो हयाती रही इंशाल्लाह इहो एहसान तुझे ज़रूर चुकाईं। दोस्त अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। तो पंहिंजी मुलाक़ात अस्पताल में थींदी। ठीकु आहे पर दोस्त पंहिंजो ख़्यालु रखजांइ। ठीकु आहे दोस्त अल्लाह जल्दी कर कैमरा रेडी कर मूंखे अॼु अहिड़ा शॉट वठणा आहिनि जो अॼु ताईं कंहिं बि न वरिता हूंदा जल्दी कर न कैमरा रेडी है
चुप कर हिकिड़ो मिंट। वाह वाह जी शेर रिकॉर्ड दिया। शानी पिकअप कर तालूं बॉस दे। पिकअप थियो। भाउ ही वटि पंहिंजी अमानत ऐं पैसा बि हिन में अथई। इन में मां पंहिंजा पैसा बि विधा आहिनि। अगरि जे अञा बि का ज़रूरत हुजे त मां हाज़िर आहियां। भाऊ मां तुंहिंजो कीअं शुक्रियो अदा कयां। तो मुंहिंजा पैसा मोटाए तो मूं ते लख एहसान कया आहे। तूं इंसान न पर तूं फ़रिश्तो आहीं। तूं फ़रिश्तो आहीं। न भाऊ अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। इहो त मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। भाऊ तुंहिंजा लख एहसान। मां इहे तुंहिंजा थोरा ज़िंदगी भर न लाहींदुसि। तूं वाकई हिकु फ़रिश्तो आहीं। तूं फ़रिश्तो आहीं। Yes, come in. सर अॼु त कमाल थी वियो। वरी छा थी वियो? सर अहिड़ो सीन रिकॉर्ड करे आया हूं जो ॾिसण में वाह। अचो प्लीज वेहो। सर तव्हां ॾिसो त सही। अरे शॉट नहीं है अरे छा तू भरे आई? तो गदा भरे आई। गदा सर ते को ॾिसो अॻिते ॾिसो। मैडम ये छा था तव्हांजो? सर ते को ॾिसो अॻिते ॾिसो न। अॻिते के सर अॻिते छा आहे? ॾिसो त सही। वाह ये तो करिश्मो थी वियो। हाणे तो मुंहिंजो चैनल तमामु मथे चढ़ी वेंदो। वाह हिन जो हाणे मूंखे जल्दी इंटरव्यू खपे। सर इंटरव्यू करे 500 वधाया अथव न? हाँ सर थी वेंदो बिल्कुल थी वेंदो इंटरव्यू। तव्हां जे ॾींहुं इंटरव्यू करे आयो उथंदी वञो। बिल्कुल बिल्कुल सर खण के मैं अञा ताईं कोन आयो। अचणो त हिन ई रस्ते खां हुयसि। हाणे मूंखे कंहिं बि क़िस्म जी ग़लती न खपे। का गलती न करी। हाँ का गलती। ये बुत कार्ड लिखो हाणे ये कार्ड कार्ड कैमरा जिमरा चंग तेरा लिखा जा। हाँ वकील हाँ अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मां या लेला। ओ मां छा कयां? अस्सलाम वालेकुम। तू तो चुप कर। तहां पंहिंजो नालो ॿुधायो न। छो मां छा लाइ ॿुधायां? ऐं तव्हां आहियो केरु? तू ड्रिज न असां त तव्हांजा दोस्त आहियूं। पर मां त तव्हांखे सुञाणा ई कोन थो। असां वरी कहिड़ो तोखे सुञाणी था? तोखे वरी केरु थो सुञाणे? तू चुप कर। हिन जो मतिलब आहे त सुञाणप थी वेंदी जे नथा सुञाणियूं त। अगरि तव्हां ॿई मुंहिंजे पोयां आहियो न त मैडम मथो जाते खाधो दई। चुप कर भी। My dear, come here. नाले मुलाजे प्यास कर। My dear, come here.
dear, come here, my dear.